सिद्दीक़ जी माना सच्चो छा वडिया सां ॻाल्हाए भला नबी सोनो चवे त सच्चो ऐं ॿियो चवे त न सच्चो न त ॻाल्हि सही कंहिंजी ॻाल्हि कंहिंजी मां चवां थो हिकिड़े पासे मदीना जे मीर जो फरमान ऐं ॿिए पासे रुए ज़मीन जे माण्हुनि जी ॻाल्हि उहा माण्हुनि जी ॻाल्हि कूड़ी आहे मुंहिंजे महबूब जो फरमान सचो आहे जो महबूब जो फरमान नबी सोना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहद जबल ते चढ़िया हजरत अबू बकर सिद्दीक़ गड्डा हजरत उमर फारूक गड्डा हजरत उस्मान गनी गड्डा जन उहद ते चढ़िया त उहद चुरण लॻो आहे जीअं ज़लज़ले में का शइ झुबंदी आहे लुॾंदी आहे ईअं लुॾण लॻो आहे चुरण लॻो आहे मुंहिंजा साईं फरमाइनि था उन उहद खे पंहिंजो पेर हणी जीअं कंहिंखे लत हणबी आहे थुॾो हणबो आहे पंहिंजो पाक पेर हणी फरमाइनि था उसबत उहद फइन्नमा अलैक नबियुन व सिद्दीकुन व शहीदान उहद साबित रहो लुॾ न चुर पर न अॼु तुंहिंजे मथां ख़ुदा जो नबी आहे नबी जो यार सिद्दीक़ ब शहीद उमर ऐं उस्मान गनी आहिनि महबूब जंहिंखे शहीद चवे सो बि शहीद आहे हबीब जंहिंखे सिद्दीक़ चवे सो सचो आहे जीअं मुहम्मदी ज़बान शाहिदी ॾियो आहे शाहिदी क़बूल आहे दुनिया सॼी चवे त ही कूड़ो आहे मदीने वारो शाहिदी ॾिए त न सचो आहे अदा कंहिंजी ॻाल्हि सही ॻाल्हि कंहिंजी ॻाल्हि सही अल्लाह फरमाए तो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा ऐ ग़ैब जूं ख़बरूं ॾियण वारा यकीन सां तव्हांखे शाहिद बनाए मोकिलियो आहे हाज़िर नाज़िर बनाए मोकिलियो आहे ऐं जन्नती बिशारत ॾींदड़ करे मोकिलियो आहे नबी फरमाए थो त अली जन्नती आहे तूं छा थो चईं ॻाल्हाए नबी फरमाए थो हसन हुसैन जन्नती तूं छा थो चवीं नबी फरमाए थो फातिमा जन्नती तूं छा थो चवीं जेका ज़बान अचे थी अली जन्नती आहे हसनैन जन्नती आहिनि फातिमा जन्नती आहे उहा ज़बान अचे थी त अबू बकर जन्नती आहे ॿुधा त सही आहे या न उमर जन्नती आहे सही आहे या न उस्मान जन्नती आहे सही आहे या न नबीअ जी शाहिदी क़बूल आहे या न ॻाल्हाए हथ मथे खणी ॻाल्हाए नबीअ जी शाहिदी क़बूल आहे या न वो नबी जंहिंखे जन्नती चवे ऐं ॿियो चए त जन्नती नाहे ॿियो वही त बर्रा करे ॿियो वही माज़ अल्लाह लनतूं करे वही बुरो चवे उनखे कॾहिं बि सचो न मुंहिंजे मिठे मुहम्मद जी शाहिदी हक़ 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 खुदा फरमाओ वमन युतिअल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा जो भी शख्स अरबी अजमी कारो गोरो हिंदी सिंधी किथे बि जो कहिड़ी बि कुंड जो कहिड़े बि मुल्क जो आहे अल्लाह हुन जे रसूल जी फरमान बरदारी कंदो उहो नबीअनि सां गॾु हूंदो जन्नत में ऐं सिद्दीक़नि सां गॾु हूंदो मुंहिंजे हबीब जा परवाना नबी बि इज़त लाइक़ आहे नबीअ जा नंग घर वारियूं उहे बि नथो ॻाल्हाईं भला कसम थई रब जो फ़ैसिलो सही ॾे हिकिड़ो माण्हू तोखे पेरे पवे तुंहिंजा हथ चुमे तोखे साईं साईं करे तोखे ज़बान सां चवे त मां तो तां सदके मां तो तां कुर्बान मां तुंहिंजे मथां जान घोरियां ऐं ईअं चवण खां पोइ तुंहिंजे नगनि खे गारियूं ॾे
फैसलो ॾियां पंहिंजे ज़हन खां पुछी फैसलो ॾे अक़ीदो ॿुधा त इन लाइ तुंहिंजी दिलि वरंदी कसम थी रब जो ॿुधा जेको तुंहिंजे नंग ते हमिलो करे तूं ग़रीब आहीं अमीर आहीं उहा जुदा शइ आहे पर कंहिंखां बि पंहिंजो नगो करो चओ करो अबा ग़ैरत हा क़बूल कंदी ॻाल्हि त उनजे नंग ते हमिलो थियो शिया बिरादरी जा किताब था पढ़ो खुमैनी जहिड़ो अॻवान लीडर जंहिंखे आयतुल्लाह चवंदा आहिनि रूहुल्लाह चवंदा आहिनि उहो ख़ुदि लिखी वियो आहे त जॾहिं इमाम महदी ईंदो त नबीअ जे घर वारनि खे क़बर मां कढी मारो अल्लाह पनाह में रखे तूं रुगी बोड़ो गुंगो थी न रह तूं रुगी चलियो थी न रह ऐं क़ुरान छा थो चवे नबीअ जे घर वारनि लाइ النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم नबी मोमिननि खे उन जे सरनि खां वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घरवारियूं मोमिन जूं माइरूं आहिनि अबा जेको माउ खे गारियूं ॾे माउ खे बुरो चवे माउ ते हमला करे ॿुधा रब जो कसम अथई त उहो कहिड़ो माण्हू चइबो रख मां ऐलान कयां थो छा चइबो हुनखे ज़मीर खां फ़ैसिलो वठी ॾे पंहिंजे दिलि खां फ़ैसिलो वठी ॾे मुस्लमान आहीं रब तोखे ग़ैरतमंद बनायो आहे पंहिंजे ग़ैरत खां फ़ैसिलो वठी ॾे अदा अमड़ हूंदी आहे मां हूंदी आहे मां जो मट केरु न हूंदो आहे ही उहे मुस्तफ़ा करीम जा नग हल एतिरियूं प्यारियूं शान वारियूं हल जो अम्मा आशा सिद्दीक़ा वेठी आहे नबी से परेशान पिया नज़र अचनि पुछे थी कि भला छा थियो आहे पाण फरमायूं आशा अॼु मुंहिंजे उम्मत जे लाइ दुआ घुर मूं मुहम्मद करीम जी दिलि राज़ी थी पवंदी चए थी कि भला दुआऊं त हमेशह घुरां थी अवां फ़िक्र न कयो अल्लाह मूंखे क़ुरान में मुस्तफ़ा जे उम्मत जी माउ सॼो आहे कहिड़ी माउ आहे जेका चवंदी त मां जन्नत में वञा ऐं मुंहिंजा बच्चा जहन्नम में वञनि मुंहिंजा दिलबर क़यामत जो हारो थींदो अल्लाह चवंदो मुहम्मद जी घरवारी जन्नत ॾे हल मां चवंदसि या अल्लाह मुंहिंजा बच्चा जहन्नम ॾे वञनि मां जन्नत न वेंदसि ये सभई बच्चा जन्नत न वेंदा मां बि न वेंदसि यकीन रब करीम तो मुस्तफ़ा घोट जे सदके मूंखे जन्नत ॾींदो मुंहिंजे दुआ जे सदके तुंहिंजी उम्मत बि जन्नत ॾे हली हलंदी मुंहिंजे हबीब जा परवाना उहे घणियूं हबीब जूं घर वारियूं हूं ऐं कहिड़ियूं हूं कुरैशूं हूं गैर कुरैशी हूं अरबी हूं गैर अरबी हूं केतिरी उमिरि में नबी पाक वटि आयूं केतिरी ज़िंदगी रहियूं कॾहिं वफ़ात कयूं कीअं मसदन पीउ ॾाॾा कया हुआ नसब जो सिलसिलो छा आहे इन सिलसिले ते ॿियो किताब आहे अल बाक़ियात सालिहात ही नंढो बा सस्तो बा पंहिंजे जीजल माउ खे जेको न सुञाणे उहो पुटु कहिड़ो चइबो जेको मदीने जे मीर जे नगनि खे न सुञाणे उहो मोमिन कहिड़ो चइबो उहो वठो ऐं घरनि में रखो पढ़ो त मुहम्मद करीम जे कुआरनि जो छा मक़ाम छा शान दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे हबीब जा परवानो पहिरियों नंबर नबी ॿियो नंबर सिद्दीक़ ॿियो नंबर वशुहदा ऐं टियों नंबर शहीद केॾो शान दुनिया ते को माण्हू दुनिया छॾे थो लॾे थो तॾहिं ते माण्हू वेठा दुआ पई हले मुंहिंजो वॾो भाउ हाणे अलाह घुरायो आहे अरबा जे ॾींहुं हुनजी वफ़ात थी अचो माण्हू अञा अचनि पिया अॼु बि निकिरण जो न हो पर कलंदरी खे प्यार जो ॾिनो थो त निभाईंदासीं अलाह मदद कंदो हाज़िरी थी आहे दुआ कयो अलाह मुंहिंजे वॾे भाउ खे जन्नत में बुलंद मक़ाम ॾे हाजी इमाम बख़्श नालो इंतिहाई शरीफ़ 4 रात थींदा हुआ त वुज़ू करे मस्जिद में रहंदो हो मुंहिंजे हबीब जा परवानो शहीद जो मक़ाम अर्ज़ु कंदी मूं अर्ज़ु पे कयो त को माण्हू लॻे थो वञे अचे माण्हू वेहंदा दुआऊं घुरंदा हथ खन थींदा
मग़फ़िरत जूं दुआऊं थींदियूं ऐं ज़बान ते छा चइबो अदा फलाणो मरी वियो अबा चइबो नहीं फलाणो मरी वियो मगर हिकिड़ी जमात अहिड़ी आहे जन जा जिस्म क़बर जे हवाले बचड़ा यतीम बणिजी विया घर वारी इज्जत वेठी गुज़ारे मिल्कियत वारसनि जे हवाले आहे तक़सीम पई थिए वरसे तरके जी तहरीर पई हले इन हूंदे अल्लाह चए थो हिन खे ईअं न चओ त मरी विया हिननि खे न चओ त मरी विया मोला छा चऊं छा अल्लाह सां तो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून जेके मुंहिंजे राह में कुसनि था उन्हनि खे मुअल न चओ मरी विया न चओ मुर्दा न चओ ये जहिड़ा हल मोला किथे बांह पई आहे किथे सिरी पई आहे किथे धड़ पियो आहे काफ़िर उन जे जिस्म खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे अल्लाह चए थो जो कुझु आहे उन्हनि खे मुअल न चओ ये जहिड़ा हल पर अव्हां जे सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे इन जी ज़िंदगी प्यारी आहे मोला भला ज़िंदा त किथे था हल अल्लाह ॿिया ते ॿुधायो बल अहया वलाकिन ला तशउरून ये मुअल न आहिनि जहिड़ा हल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फिहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून ये मौलाना आहिनि जीरा आहिनि मूं अल्लाह वटि आहिनि मुंहिंजा महिमान आहिनि मां रोज़ी ॾींदो आहिनि खाईंदा पीअंदा आहिनि मलाकनि वांगुरु उॾामंदा आहिनि जिते वञनि उते वेंदा आहिनि उन्हनि खे का शइ झलण वारी न आहे जन्नत जेकी दिलनि में पखियुनि वांगुरु थी वेहंदा आहिनि पंहिंजे दोस्त जी मदद कंदा आहिनि पंहिंजे दुश्मन खे तबाह कंदा आहिनि एॾो अल्लाह ताला खे पावर ॾींदो आहे हबीब फरमाइनि था त शहीद जन शहीद थी अल्लाह जे दरबार में वेंदो आहे रब चवंदो सो शहीद मुंहिंजे लाइ जान माल कुर्बान करण वारा सब कुछ मुझे करे छॾे आयो आहे घुर छा खपई जन्नतूं हूरूं ग़िलमान चवंदो मौलाना जे मुंहिंजे घुर ते थो छॾी मुंहिंजे पसंदि ते थो छॾी त वरी मूंखे जहिड़ो करे दुनिया ते मोटा वरी तो रब जे दीन जे लाइ पुसां जेको पुसण में मज़ो आहे तो जन्नत में बि कोन्हे को छा शहीद जो मक़सद तॾहिं थो चवे अल्लाह जो कामिल वली त मुंहिंजे मथे जे हुजे सिरनि 100,000 हिकिड़ो सिर थोरे ई लखी सिर हुजनि फरमाए थो मुंहिंजे मथे जे हुजे सिरनि 100,000 त तुंहिंजी असां तवार हर हर वढा हे किड़ो मौला हिकिड़ो कुर्बान करे वरी ॿियो कुर्बान कयां ॿियो कुर्बान करे वरी टियों कुर्बान कयां एॾो तो रब जे नाले ते कुसण में मज़ो ऐं लुत्फ़ ईंदो आहे हज़रत शाह इनायत शहीद जो के शरीफ और गुज़रे जॾहिं दुश्मन तलवार हईं श्री मुबारक परे वञी पई आहे अदा कंहिंजी बि सिर कटजी परे किरे त जिस्म किरंदो या बीहंदो जवाब ॾियो थोड़ो टाइम आहे बाक़ी होशियार थी वियो अबा जिस्म किरंदो या बीहंदो जवाब ॾे पर हज़रत शाह इनायत शहीद खे तलवार लॻी श्री पाक परे किरी पाण बीठो चओ सुभान अल्लाह ही मुंहिंजे अॻियां माइकूं आहिनि हीअ तार हितां कटिजी वञे त ही हिसो कमु कंदो ॻाल्हाए भला ही हितां कटिजी वञे त यूनिट वॼंदा ॻाल्हाए त सही पर ख़ुदा जो निज़ाम पस अल्लाह फरमाए थो तुंहिंजे लाउड जी वायर कटिजी वञे त वॼण छॾे ॾींदो तुंहिंजी सिरी कटिजी त धड़ किरी पवंदो पर जेके मूं रब जे राह में शहीद थींदा आहिनि उनजो निज़ाम निरालो आहे सिरी परे वञी किरी आहे धड़ बीठो आहे वरी पंधु करे पंहिंजे सिरीअ ॾे वञे पियो अदाई अखियूं धड़ में हेठि हनि या सिरीअ खां मथे हनि ॻाल्हाए त सही ॿुॾी थो वञे मथे हनि न इहा श्री पाक परे वञी किरी आहे धड़ो त ईअं जुदा हो पोइ कीअं थो ॾिसे त मुंहिंजी सिरी हेॾे आहे ही अखियूं मथे हुयूं ही अखियूं खुली पयूं
ही क्यों चयो ही क्यों तरी पई आहे पंहिंजे विखुन खे वधाए उॾाण लियो आहे उन पंहिंजे कटियल सिरीअ खे पंहिंजे सिरीअ ते रखे थो हथ ते खणी रखे थो ऐं उन कातिल ॾे निहारे उन कातिल खे छा थो चवे अल्लाह अल्लाह छा थो फरमाए रिहानी दी मरा अज शर हस्ती जज़ाकल्लाह फिद्दारैन खैरा ओ कातिल दुनिया जे सूरन खां छॾाए छॾी माण्हू ईंदा हा सीड़ाईंदा हा कचहरी करणी पवंदी हुई मेल जोल थींदी हुई वॾा तुंहिंजा थोरा आहिनि इन सूरन खां मूंखे छॾाए छॾी रब तोखे ख़ुशि रखे हाणे इनायत तुंहिंजे महबूब जे दीदार में हूंदो ॿिए कंहिं कम जी ज़रूरत ई कान पवंदी जेरा आहिनि या न जवाब दे जेरा आहिनि या न रहानी दी मरा अज शर हस्ती जज़ाकल्लाह फिद्दारैन खैरा अल्लाह जे प्यारनि जो मक़ाम आहे शहीदनि जो मक़ाम आहे पहिरियों नंबर नबी ॿियो नंबर सिद्दीक टियों नंबर शहीद चौथों नंबर अल्लाह जा वली अल्लाह फरमातो वमन युतिअल्लाह वरसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन पहिरियों नंबर नबी ॿियो नंबर सिद्दीक टियों नंबर शहीद चौथों नंबर वली वो वलियन जा कई सिलसिला आहिनि सिलसिलनि जो मतिलबु ईअं कोन्हे त का ख़राब शइ हले भाई मथां छा टंगियो पियो आहे न न हीअ हेठि ॾियो झालरूं हिकिड़ा झंडियूं हिकिड़ा पना ॻाढ़ा ॿिया सावा ॿिया नीरा पीला आहिनि ॻाल्हायो त सही पर आहिनि त सभई झालर या न राति जो डेकोरेशन थींदी आहे बल ॿारींदा आहियो के पीला के सावा के कहिड़े रंग जा के कहिड़े रंग जा पावर त सभिनी में हिकिड़ो या न जवाब ॾियो ॾखिण वारा मूं ॾे निहार मुंहिंजा भाउ जवाब ॾियो पावर सभिनी में हिकिड़ो या न बिजली हिकिड़ी या न पोइ उन जो कलर जुदा आहे को ॻाढ़ो थो नज़र अचे को पीलो थो नज़र अचे को अछो थो नज़र अचे ईअं सम्झो त पावर सभिनी वलियनि में मदीने वारे मीर जो आहे को चिश्ती बेहश्तिया को नक्शबंदिया को कादरिया को सहरवर्दिया को रफाइया को शाज़लिया को हद्दादिया आम 4 सिलसिला मशहूर आहिनि पर दुनिया में अल्लाह जे वलीअ जा 35 सिलसिला हलंदा आहिनि अल्लाह जा प्यारा बानो ये सभई रब जा आर्फ कामिल बाना आहिनि सभिनी में पावर मिठे मोहम्मद करीम जो आहे चओ सुभान अल्लाह दुरूद पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ओहदी पर हबीब मुआ के उथंदे ॿुधायो त महबूब बरज़ख ख़ालिक खां वठंदो आहे मख़लूक खे ॾींदो आहे चओ सुभान अल्लाह छा चयो हिकु अल्लाह जे बानी तो क्या खबर क्या सजा मुझको मिलती मेरे आका ने इज्जत बचा ली अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे जोश अक़ीदे जो मोहब्बत जो प्यार जो ॾेखारियो रब तव्हांखे अजुर ॾे मूं गुनहगार खे दुआ कयो अल्लाह तंदुरुस्ती ॾे सिहत ॾे आफ़ियत ॾे बरकत वारी ज़िंदगी ॾे त क़ुरान पाक जो तफ़सीर पूरो करे वठिजे अञा केतिरा किताब रहिया पिया आहिनि उहे बि छपाइणा आहिनि मिठे मोहम्मद जे आशिक़नि ताईं पहुचाइणा आहिनि अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाए छा थो चवे शाइर महबूब जो परवानो
क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली। फर्दे इसिया मेरी नथा चओ नथा चओ नथा चओ क़िस्म सां था ॿुधूं। कलंदर ई देरियूं थो करे, तव्हांजी बैटरी ढिली थो थी वञे। 6 महीने 4 थियणु खपे। क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली। पोइ अॻिते साईं सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। फर्दे इसिया मेरी मुझसे लेकर काली कमली में अपनी छुपा ली। वारंट निको गिरफ्तारी जो कोर्ट सगोरी वारंट कढो भई वारंट रद्द थियण जहिड़ो न आहे, क़ाबिल ज़मानत न आहे, इनखे ज़रूर गिरफ्तार कयो वञे। गुनहगार जे गिरफ्तारी जो वारंट थो निकिरे, मलाइको पकड़ियोसि, पर मदीने वारो मलाइकनि खां वठी खसे रखे थो छॾे। मलाइको अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कयो त साईं मिठे मोहम्मद खे पनाह ॾिनी आहे, हिनखे पंहिंजे रहमत वारी दामन में आंदो आहे, हिनखे पंहिंजे शफ़क़त वारी झोली जे हेठां आंदो आहे, हिनखे पंहिंजी या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दसिर वारी चादर जे हेठां आंदो आहे। मलाक सगोरा अर्ज़ कंदा, रब चवंदो महबूब खे केरु नाराज़ करे, खज़ाना मुंहिंजा वंडीदड़ मोहम्मद करीम आहे, ॾोही मुंहिंजो आहे, छॾाईंदड़ मोहम्मद करीम आहे, मां छॾियोमांसि छॾियोमांसि छॾियोमांसि। छा थो चवे इश्क मोहब्बत वारो, वो अता पर अता करने वाले और हम भी नहीं डरने वाले, और हम भी नहीं डरने वाले। जैसी दूरी है वैसे भिखारी, जैसे दाता है वैसे सवाली। सुभान अल्लाह चो। क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली। फर्दे इसिया मेरी मुझसे लेकर काली कमली में अपनी छुपा ली। खुदा जा वली अल्लाह जा कामिल बाना मदीने वारे जे फैज़ खे ईअं चमकाईंदा आहिनि जब बल्ब पावर जे ज़ाहिर थियण जो ज़रियो हूंदा आहिनि। जब बल्ब जे ज़रिए दुनिया ते रोशनी ईंदी आहे, रात जे ज़रिए दुनिया ते रोशनी ईंदी आहे। ख़ुदा जी ज़ात बरकात महबूब जो फैज़ वलीअ जे ज़रिए दुनिया ते ईंदो आहे। शाबान महीने जी निस्बत आहे हज़रत कलंदर शहबान, नालो सैयद उस्मान। छा ॾाढा था ॻाल्हायो, इहो नालो सुन्नी रखंदो या गैर सुन्नी? चयो चयो ॿुध न, माना सुन्नी सैयदा वली कामिला। बाबे जो नालो कबीरुद्दीन, मुर्शिद जो नालो बाबा इब्राहिम करबलाई, कादरी सिलसिले में मुर्शिद फैज़ ॾिनो। ओ कलंदर सोहणा जी मुंहिंजा दिल भर पीर, वञ बगदाद में बादशाह पीर जे दरबार ते चालियो वञी कढ। जेके खोटियूं कमज़ोरियूं हूंदियूं मुंहिंजे पीर जो पीर पूरियूं करे छॾींदी। उन जे दरबार ते वियो आहे, चिल्लो कढियो अथई, साईं फैज़ ॾेई। पीर जे पीर चयो त कलंदर हाणे मूं तोखे सभु कुझु ॾेई छॾियो आहे, वञ मदीने जे मीर जे दरबार जो दीदार करे। चओ सुभान अल्लाह, चओ चओ। उहो कलंदर जो कंहिं माण्हू चयो त साईं तव्हांखे शाहबाज़ छो था चवनि? बाज़ त हिकिड़ो पखी आहे जेको झिरकियूं ॻेड़ा मारींदो आहे, तव्हां छाजे करे बाज़ आहियो? साईं फरमायो मां दुनिया जो बाज़ न आहियां, शहबाज़ शाह सवारम परवाज़ कुदस दारम। मां हिन बाज़ा हिते थोरी उॾामंदो हा, मां कुदस जो परवाज़ कंदो हा, मथी परवाज़ कंदो हा।
शहबाज शाह सवारम परवाज़े कुदस दारम जाना शिकार आरम मस्ते अलस्त हस्तम। साईं फरमायो दुनिया पे केतिरा मस्त आहिनि, कंहिंखे महाग मारियो घर जे ख़र्च तपायो पोइ साईं ॾाढी मुछूं मथो कूड़ाई हाणे पिन थो वठी मस्त मस्त मस्त। जागो था ॻाल्हायो त सही, ख़ुदा जा दान हो हज़रत कलंदर सां त मां इहो मस्त थो रही आहियां, मां अलस्त खां मस्त आहियां। बेटा फरमाए थो अलस्त अरवाहन में जॾहिं कन पियोम कालू भला कलबसी तॾहिं तित चयोम तहीं बेर कयोम वचन वेड़ी चन सां। अल्लाह फरमा अलस्तु बिरब्बिकुम माता जो रब न आहियां कालू भला चयो हाओ। कलंदर से फरमाया तो जॾहिं अल्लाह पुछो माता जो रब आहियां या न, मूं चयो हाओ हाओ कंदे अहिड़ी मस्ती अची वई, मौज अची, यको मस्त लॻो थियो। ऐं नथा जो सुभान अल्लाह, केरु चवंदो? इमाम दीन तूं चओ सुभान अल्लाह। ख़ुदा जा दान हो हज़रत कलंदर शहबाज शहबाज शाह सवारम परवाज़ कुदस दारम जाना शिकार आरम मस्ते अलस्त हस्तम। मदीने तय्यबह में दुआ कयो अल्लाह असां तव्हां सभिनी खे हाज़िरी नसीब करे। छा मदीने जो शान, छा मदीने जो मकाम। कई भेरा मां बि शेर पढ़ियो आहे, ॿिया बि पढ़ंदा आहिनि। छा चयो मोहब्बत वारे, रातें भी मदीने की बातें भी मदीने की। मोहब्बत सां प्यार सां जी अचेव त पढ़ायो। रातें भी मदीने की बातें भी मदीने की, जीने में ये जीना है क्या बात है जीने की। ये तो अरसा हुआ तैयबा की गलियों से वो गुजरे थे। 1400 साल गुजरी विया, मुंहिंजा हबीब जंहिं गलिन मां घिटन मां गुजरिया। अरसा हुआ तैयबा की गलियों से वो गुजरे थे, अब तक उन गलियों में खुशबू है पसीने की। हिकिड़ो पियो हले हुते साईं मदीने में खुशबू किथे आहे, माण्हू हलनि था। जागो था जागो नथा, न न न दिल जी सजागी खपे। ख़ुदा जा दान हो मदीने जे मीर जा आशिक़ घुमे पियो मदीने में। यार सुन्नी चवंदा आहिनि साईं हाफ़िज़ रसूल बख़्श जहिड़ा असांजे ॿियनि दोस्तनि जॾहिं जलसो मल्हायो आशिक़ान रसूल गंजनि केतिरनि जा नाला वठां सभिनी खे रब आबाद करे। छा चवंदा आहिनि त मदीने में खुशबू आहे, किथे आहे में ये जीना है क्या बात है जीने की। साईं माण्हू मस्त लॻा वतन, अब मदीने वारे जा मस्त आहिनि न। ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो। अल्लाह अल्लाह। वालिदैन जा हक़ अॼुकल्ह असांजे मुस्लमाननि वटि माउ पीउ जो क़दुरु न आहे। बेअदबी वधी वई आहे, गुस्ताखी वधी वई आहे। नौजवान सम्झे थो त मां मिटीअ मां खुंभी वांगुरु ॿाहिरि निकिरी आयो। हिन तकरीर में वालिदैन जा हक़ आहिनि, माउ पीउ जी ख़िदमत जूं बरकतूं, बेअदबीअ जी सज़ा। ॿुधंदो घर में रखो, बचड़ा ॿुधनि, न्याणियूं ॿुधनि, पुट ॿुधनि। नौजवानो ॿुधो त मदीने जो मीर ऐं क़ुरान पाक वालिदैन जहिड़ा छा चयो आहे। अल्लाह ताला खे अजर अता फरमाए। ॿुधो वठो, दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो, केतिरा जवान आहे। छा चयो शायर, अरसा हुआ तैयबा की
गलियों से वो गुजरे थे, अब तक उन गलियों में खुशबू है पसीने की। क्या तो वो अपनी निगाहों से मस्ताना बनाते हैं। जरा मुझे महबूब निगाह तो खणी तो इश्क वारो छा तो चए, तेरी एक नजर की कीमत मेरी सारी जिंदगानी। मुझा महबूब मुझी सॼी हयाती तुझे हिकड़ी निगाह ता कुर्बान। असहाबे रसूल जन दरबार हबीब में ईंदा हा, ॻाल्हाईंदा हा, छा चवंदा हा? फिदाक अब्बी व उम्मी व रूही या रसूल अल्लाह, मुझी मां मुझो पी मुझो साह तो ता कुर्बान वञे। पर पुठ ॻाल्हि कंदा हा, चओ तुंहिंजा फिदा हो अब्बी व उम्मी व रूही, मुझो मां पी मुझो रूह मुझो दिल भर नबी ता कुर्बान आ कुर्बान आ कुर्बान। वो अपनी निगाहों से मस्ताना बनाते हैं, जहमत ही नहीं देते मैं खार को पीने की। आल किथां हली कलंदर सोने के बादशाह तीर मोकिलियो त मदीने में वञ। किथे वञ? छो हाणे छा चवंदा आहियो तव्हांजा जेके तबले खोर दुहलाई? पक्की मदीने जेके वञनि तंहिंजी नियत खोटी। शराब जे भठीअ ते वञे, ज़िना जे अॾे ते वञे, उनखे न चवंदा, पर मके मदीने वञे तो खोटी नियत अथसि। मां चवां त इएं चवण वारो मुस्लमान जो पुट ई न। ही को तरीक़ो वलीअ ते पूरा हणंदा आहियो त फलाणे बुज़ुर्ग चयो, वली कॾहिं बि न चवंदो। वली छा चवंदो आहे? सुण वे सग मैं सग तेरा तू सग मेरे दिल बरदा, खांदे ताम सटींदे लुकमा एको पाक नजरदा। उन लुकमा विचों एक लुकमा देवी साथी वे पूत कबरदा। अरे आशिक चवंदो आहे त मदीनो छा, मदीने जे घिटीअ में घुमण वारो कुतो जे कॾहिं पंहिंजे मुंहं में आंदल टुकर जो ज़रो ॾे त बसाला गनीमत आहे, छो त उन ते मुहम्मद जी निगाह जी तजली जल हूंदी। अल्लाह अकबर या सय्यदी या रसूल अल्लाह। खुदा जा राना अदब जो मकाम, अदब जी जाया, मदीने के बुरो चवण वारा, मक्की ते हमले करण वारा तोबा करे दिल सां अल्लाह ॾिरजो कर। बेटा ऐसा तो भलो भाग संदोन जो मक्को ॾिसी मोटिया, खुश नसीब आहिनि। समाए तो भलो भाग संदोन जो मक्को ॾिसी मोटिया, वञी सो ॾिठोन रोज़ो पाक रसूल जो। हल मदीने मंगना अखियों पेर करे, जिते मान की मोहम्मद करीम जी झरकियो जोत करे। अरे मुझे गंदो गुनहगार इबदार जंहिंजो वार क़ुरान खां वंदो न आहे, वो दिल भर जे निगाह जे साम्हूं हली बीही रहे। मुंहिंजा हबीब जा उम्मती ही सिज ॾिसंदा आहियो, आली ज़मीन ते तिरको पवंदो आहे त ज़मीन सुकी वेंदी आहे, साफ़ थी वेंदी आहे। मुहम्मदी निगाहूं पवंदियूं त दिल ते गुनाह जो गंद खत्म थी वेंदो आहे, दिल रोशन थी वेंदी आहे। सोने हबीब करीम जो प्यारो सैयद उस्मान बिन कबीर दी मरवंदी हजरत शहबाज पहिरों मदीने में आयो। महबूबन मेहरबानी कर अॼु जियो रंग जियो। हिन साल मदीने मुनव्वरह में हिकिड़ी दावत में वेठासीं, उते हिकिड़ो दोस्त रहे थो 30-35-40 सालनि, अञा ज़िंदा, नालो अथसि रब नवाज़। नालो छा आहे? सूमरो ज़ात जो आहे, पर पुराणे दौर खां रहियो आहे। हुनखे अल्लाह ताला नवाज़ियो, हुनजे पुटनि खे उते जी नेशनलिटी मिली आहे, ताजा मिलिया आहिनि, जिनसियत मिली आहे, पंहिंजूं जायूं जॻहियूं गाॾियूं दुकान कारोबार अथसि। उहो मदीने पाक में कचहरी में कसम खणी पोइ ॻाल्हि करे त मोरी साहब हिते हिकिड़ी दावत थी, उन दावत में हिकिड़ो दरवेश माण्हू आयो।
उन हज़रत कलंदर सोने जा शेर वेही पया। हज़रत कलंदर शहबाज जा शेर भी काफ़ी आहिनि, ॾाढा प्यारा आहिनि। आलिम बि हो, क़ुरान करीम जो हाफ़िज़ बि हुयो, आबिद ज़ाहिद बि हुयो, वली कामिल बि हुयो, आरिफ़ बिल्लाह बि हुयो। वो अल्लाह जो माण्हू मदीने पाक में जॾहिं कलंदर साईं जी ज़िक्र खे बयान कंदे शेर थो पढ़े त ॾिसण में माण्हू न पियो थिए, पर को शख़्स उन जे बदन खे ज़ोर पियो ॾे, ज़ोर पियो ॾे त हू ख़ुदि हैरान थी वियो त केरु थो ज़ोर ॾे। माण्हू ॾिसनि पिया त ॾिसनि ज़ोर ॾियण वारो नज़र कोन पियो अचे, आहे केरु? कनि चयो जिन्ना, कनि चयो ॿी शइ आहे। हुन शेर पढ़ंदड़ वीचारे डप खां शेर बंदि करे ऐं चई त आहे छा, कहिड़ी शइ आहे? त ॾिसण में कुझु न आयो, आवाज़ आयो त मुंहिंजे मुर्शिद कलंदर जा शेर बंदि न कर, मां उन जो मुरीद आहियां। मदीने में मुंहिंजी वफ़ात थी हुई, मदीने जे मिटीअ में दफ़न थियल आहियां, जिन भूत न आहियां। तो मुंहिंजे मुर्शिद जा शेर पढ़िया आहिनि, मूंखे राहत आई आहे। तूं शेर पढ़ंदो वञ त मां तुंहिंजी ख़िदमत कंदो वञा। कसम खणी थो ॻाल्हि अञा जेरो आहे, कॾहिं को मदीने हले त मां रूबरू मिलायांसि। हे बि साईं ख़ैरत जो मक़ाम हो, उहे सभु ॾिसण वारा हैरान थी विया त छा आहे कलंदर शहबाज अरबन सगोरनि खे सम्झाए थो अरबीअ में त ही अल्लाह जो कामिल वली आहे, जंहिंजे निगाह सां ज़ानी मुहम्मद जे दीन जा बानी बणिजी विया। पर मेरे ख़ुदा राह को ज़ुल्म पियो हले, अल्लाह जे वलीअ जे मज़ारनि ते हाणे भंग पई हले, चर्च पियो हले, ज़िना जा अॾा पिया हलनि, शराब जूं भठूं पियूं हलनि। ख़ुदा जे वलीअ जे फैज़ खे उबतो सम्झो वियो आहे। केॾो न अल्लाह जो कहर थींदो इन्हनि माण्हुनि जे मथां, जो जन बुज़ुर्गनि पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारी आहे, मदीने जे मीर जे इश्क में गुज़ारी आहे, क़ुरान हदीस जे मुताबिक़ गुज़ारी आहे, अल्लाह जे इबादत में गुज़ारी आहे। उन जे मज़ारनि ते मेला नाले मेले जो नालो ॾेई ऐं हर बुराई अहिड़ी गंदी कहफ़िल कचहरी में न वेंदा कयो, अहिड़े प्रोग्राम खे रोकींदा कयो जिते कुता वेढ़ायो, रिछ वेढ़ायो, मच्छूं करायो, वलीअ जे मेले ते ज़िना जा अॾा खोलिया वञनि ऐं शराब हले, बदकिरदारी हले, सॼी राति ख़ुदा जे कार खे सॼियो वञे। इहे मेला न आहिनि, इहे ख़ुदा जे दीन खे थेला आहिनि, इहे अल्लाह जे दीन खे धिकारण आहे। महफ़िल इहा आहे जो वलीअ जो शान ॿुधे, अल्लाह जो क़ुरान पढ़जे, मुहम्मद जो फरमान पढ़जे। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जे प्यारे कलंदर सोने जो वॾो मक़ाम, वॾो शान आहे, वॾो फैज़ आहे। जन सेवन में आयो त कंहिं आलीशान मार्केट में न, कंहिं खुले मैदान में न, कंहिं अॾी जाइ ते न, पंहिंजे साथियुनि खे मुरीदनि खे फरमाए जांच कयो त कहिड़ी जाइ आज़ाद आहे। मुरीद फिरी के बोला आज़ाद जाइ कान्हे, सॼो शहर भॼे पियो आहे। बाबा आख़िर छा आहे शहर में? साईं हिते कपिड़े मार्केट आहे, हिते गाह जी मंडी आहे, हिते सब्जी जो मार्केट आहे, हिते मस्जिद आहे, हिते मदरसो आहे, हिते फलाणी जाइ आहे। हिकिड़े शख़्स मुड़कंदे कंहिंखे ॿुधाए हिते हिन जाइ ते वरी ज़िना जो अॾो आहे। साईं चयो जिते ज़िना जो अॾो आहे उते बि ठाहिणो तॾो आहे, कमु वॾो आहे, जेको न निभाए सो जॾो आहे। हुननि खे मन में फॾो आहे, पर इन फॾे वारनि जा फॾा ख़तम थींदा, इन्हनि जा शान अतम थींदा, इन्हनि ते रहम थींदो, करम थींदो, अल्लाह ताला जी ख़ासि महिरबानी थींदी। धोबीअ खे मेरो कपिड़ो ॾिबो आहे त धोई ॾे, अछो उजरो कपिड़ो न ॾिबो आहे। हे मेरा मूंखे धोअण जे लाइ मिलिया आहिनि, इती मर्कज़ बनायो त मां अल्लाह जे दीन जी ख़िदमत करे वठां। वाह वाह कलंदर साईं। हाणे अधु मथो, अधु मुछ, अधु भिड़ूं कूड़े, हेॾो सिंह कुल्हे में लटकियो पियो आहे।
पिनता पिनते सिज लही थो वञेस, हिकिड़े सूटे में सॼे ॾींहं जी महिनत चट करे थो छॾे, सुबुह जो वरी पैर धारा छेड़ियूं ॿधो हलंदो वञे। खिलो न पर रो, पतो ज़हन अहिड़ो रखियो अथई जो वहाबी था चवनि त भाई सुन्नी जो अक़ीदो ई को अहिड़ो आहे, सुन्नीअ जो को मज़हबी हो आहे। असांजा पढ़ियल वकील, सहाफ़ी, दानश्वर, लेक्चरार, प्रोफेसर सुन्नियुनि खां बाग़ी थी विया आहिनि। हुनजे ख़ैर सुन्नीअ ते ई आहे, न न, सुन्नियुनि जो मुआमिलो इश्क ऐं मुहबत वारो आहे, गुमराही न आहे, ग़लति रस्तो न आहे। सुन्नी उहो आहे जंहिंजे ज़बान ते काल आहे ऐं दिलि में मुहम्मदी इश्क जो हाल आहे। मुझे हबीब जा परवानो ज़हन के हाज़िर रखो। हज़रत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह जिते मंज़िल थी आ जिते ज़िना हलंदी सॼी राति, शौक़ीन मुड़स पंहिंजा नंग छॾे परायनि ते धिका खाईंदा। मदीने वारे फरमायो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, उन ज़ाननि जे पेशानी ते औरतुनि जी उघड़ हूंदी, उन मां पेशाब पोइ वहंदो रहंदो ऐं पीअंदा रहंदा। एतिरी बदबू थींदी जो काफ़िर दाहूं कंदा त या अल्लाह असांखे जहन्नम जे ॿिए तबके मोकिल, हिते ज़ान जे बदबू असांखे तंग करे ॾिनो। जागी थो, रब पनाह में रखे ज़िना खां, रब पनाह में रखे लोंडेबाज़ी खां, रब पनाह में रखे शराब खां, रब पनाह में रखे व्याज खां, रब पनाह में रखे रिश्वत खां, रब पनाह में रखे चोरी ज़ोरी खां, अल्लाह पनाह में रखे हराम खोरी खां। रब असांखे हलाल रोज़ी ॾे, हे बचिड़े खे उथंदे सुकी विझूं अहिड़ी हलाल रोज़ीअ जी जो उन जे अंदर में नूर हुजे ऐं इश्क़ हुजूर हुजे। हबीब जा आशिक़ कलंदर साईं मंज़िल कई, शाम जो थी ऐं उहे ज़िना वारा आया त उन्हनि जी मुड़सी ख़तम थी वई। जहिड़ियूं औरतूं तहिड़ा पाण हेॾे होॾे निहारे तूं छा थियो आहे, सची हिक ॿिए सां करण लॻा। यार मूं वारी ॻाल्हि पूरी, हुनजो मूं वारी पूरी, हुनजो मूं वारी पूरी। तूं भला ॻाल्हि छा आहे, छो थियो आहे? तूं परियां जेको वेठो आहे न इन जो असरु आहे। अदा रोज़े कलंदर जिते जेको वियो आहे उन ॾिठो हूंदो उते हिकिड़ो वॾो पत्थर पियो आहे, टंगियो पियो आहे पत्थर, हिकिड़ो पत्थर अछो आहे टंगियो पियो आहे। पोइ माण्हू वरी उन खे चुमंदा आहिनि, हथ हलाईंदा आहिनि। असल छा आहे त कलंदर साईं पंहिंजे किचीअ में इहो लड़काए छॾियो हो त कंठ मथे न खणा, मता कंहिं धारी औरत ते नज़र पइजे, ख़ुदा नाराज़ थी। जागो था, हाणे ख़ुदा असांजी लॼ रखे, असांखे हया ॾे, ख़ौफ़ ॾे, मुहबत ॾे, तक़वा ॾे, परहेज़गारी ॾे। हिकिड़ा घोट फरमायो आहे त अखियूं उहे ई धार, फरमाए तो अखियूं उहे ई धार जंहिंसां पसी पीड़ीअ खे ॾेरे की न निहार, सजनरी सारा घणो पर वठो वञ जे बात, कदम फेर जेके ॾहीं लोणी फेर लपात, लॻंदी आई लतीफ़ चवे ज़िक्र कर अल्लाह 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 अल्लाह। बोलो दावा कयो अल्लाह। अल्लाह अल्लाह अल्लाह। सुन्नी नबी करीम जा आशिक़ हो हज़रत कलंदर शहबाज, पक तक़वा वारो आहे, परहेज़गार आहे, अल्लाह जे क़ुरान जो हाफ़िज़ आहे। मथा महीनो कहिड़ो पियो अचे, रोज़ा रखो, तरावीहूं पढ़ायो, हाफ़िज़नि सगोरनि खां ख़त्मा क़ुरान जा ॿुधो। मुंहिंजा मदीने वारा सुहिणा हबीब था फरमाइनि, मन काम रमज़ान ईमान वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको रमज़ान में बीही तरावीहूं पढ़े थो, अल्लाह जो क़ुरान ॿुधे थो, सॼी राति नफ़िल थो पढ़े, अल्लाह ताला इन हिक महीने जे सदके उन जे 11 महीने जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। डॉक्टर चवई
तो सुभाणे तुझो ऑपरेशन आ 8 बजे खां खाइण पीअण बंदि कजां त बंदि कंदे या न ॻाल्हि तूं जेकॾहिं ताराईंदे त खावां त मिट माइट झलींदी चया तकलीफ़ कोन मारींदी ऑपरेशन सही थी वञे न त जान हली वेंदी डॉक्टर चवे खाइण पीअण छॾे ॾे त खाइण पीअण बंदि करी रब चवे थो रमज़ान जे महीने में खाइण पीअण छॾे ॾे त चरंदो वती खाईंदो वती पीअंदो वती जानवर खे अञा त कुझु न कुझु हया थिए तोखे हया न थींदो आहे त रमज़ान जो महीनो आयो आहे ख़ुदा जो महिमान आयो आहे दुनिया दुआऊं घुरंदी आहे त या अल्लाह मिठो मोहम्मद करीम मिला मदीने वारो दुआ घुरंदो आहे त या अल्लाह रमज़ान महीनो मिला ॿ ॾींहं शक में 3 ॾींहं पक में इन महीने जो एहसास रख इन महीने में रोज़ा रख इन महीने में तरावीह पर इन महीने में अल्लाह खे यादि कर जो एॾो प्यारो महीनो आहे जंहिंजो शान बेपायान आहे मुंहिंजा मदीने जा साईं फरमाइनि था त रोज़ेदार राति रोज़े रखण जे लाइ उथंदो आहे मस्जिद में पढ़ो ईंदो आहे मुस्लमान उथो रोज़ा रखो छा ईंदो आहे कंहिंखे सर थींदो आहे पक मेघवार खे न ॻाल्हा भील खे ॻाल्हा त सही हो न सुठो पियो हूंदो आहे रोज़े ते नथो थी कहार जे कोर्ट में कहिड़ो जवाबु ॾींदो छा जवाबु ॾींदे मदीने जे मीर फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलल मुतसहिरीन जॾहिं पोइ असर थींदो आहे सॾींदड़ उथो रोज़ा रखो घर में मानी पचंदी आहे मानी पची तयार थी आहे तोखे बचन उथारियो थी रोज़े लाइ मानी खा तूं मानी खाइण शुरू कंदो आहे त अल्लाह हुन जा मलाइक तोॾे रहमतूं मोकिलण शुरू कंदा आहिनि केॾी अल्लाह जी महिरबानी आहे साईं फरमाइनि था निमाज़ में निंड अचे त वुज़ू भॼी पवे निमाज़ भॼी पवे ॿी बात निंड में करे न सघंदी आहे पर रोज़ेदार एतिरो ख़ुशनसीब आहे जो सुतो पियो आहे त हिन जे पसाह खे मलाइक इबादत में लिखनि पिया रोज़नि जो महीनो अचे थो इन जो क़दुरु कजां इन में इबादत कजां इन में अल्लाह खे राज़ी बनाइजां निमाज़ी पाबंदी कर मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी सुन्नत हीअ ॾाढी रख कलंदर खे दुआ कयो त शादी बि करे ॾाढी बि रखे नज़र लॻसि बाक़ी इहा कंहिं चोरियो त तव्हां रखंदे त नज़र लॻी वेंदी दुआ कयो त ॾाढी बि रखे मिठे मोहम्मद जे इश्क जो सबूत ॾे ऐं शादी बि करे बचरे वाल थिए त पीढ़ियुनि ताईं मस्जिद इदारे जी ख़िदमत थींदी रहे थोरा त आमीन जो कस थी लॻेव छा सभई जो आमीन ॿई दुआऊं कयोसि ॿई हिकिड़े माण्हू खे चयो ॾाढी रख चई साईं सची ॿुधायां मुंहिंजो कूड़ जो कहची त ॿुधा चई रखां पर घर ॾींदुसि त बचंदी न छा किथे तव्हांजी बचंदी जंहिंजी बचंदी से हथ मथे खणो कन जी नथी बचे डिजन ठा वीचारा जंहिंजी बचे थी हथ मथे खणो रखो मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे नबी करीम राज़ी थी पवंदो मदीने जो घोट राज़ी थी पवे माण्हू चवंदा त ॾाढी रखी साईं चरियो आहे पर मलाइक चवंदा त हिन जो भाग वरियो आहे हिन खे महबूब ॾिसी ठरियो आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे दुनिया जे टोकुनि ते कलमू छॾिबो छा दुनिया जे टोक ते क़ुरान छॾिबो छा दुनिया जे टोक ते दीन छॾिबो छा टोकनि वारा टोकीदार आहिनि अल्लाह करे जो मलाइक तोखे प्यार ॾियनि मदीने वारो राज़ी थी पवे सुन्नत रसूल पे अमल इत्तिबा इताअत हबीब करीम जी कयो हजरत कलंदर शहबाज उते जो आयो ऐं हमराह जी मुर्सी हली चुकी हुई औरत वांगुरु बेमुर्सी बणजी रहा चयो यार पक इन्हीं जो को असर हो मञूं या विढ़ूं ॿियनि जखण दुख हुजे मञी पोइ ईअं हिन खे थोरी छॾिबो लठियूं खणी वरनि था को धक थो हणे को लठियूं थो हणे त मुरीद चवंदा की भला ज़ालिम आहिनि धक था हणनि साईं फरमाया पुट छॾे ॾियो तव्हांखे राग जी ख़बर ई कान्हे का ॼण घणो शोर थो हज़रत कलंदर निगाह जो कई त बेहोश थी विया
हदीकतुल औलिया किताब पढ़ो, तारीख़ सिंध जी मशहूर तारीख़ तोहफ़तुल कलाम उहा पढ़ो, या बि केतिरा किताब लिखनि था पिया। तो बेहोश थी विया, 3 ॾींहं बेहोश थिया। घणा ॾींहं? न पछाड़ी कान निमाज़ चए पियो थिए। चए देव बंदे जे पुछां तरावियूं पढ़जनि, तरावियूं थियो भला फर्ज़ पढ़जे। ॾाढा था ॻाल्हायो, रुगी तरावियूं थोरी हर निमाज़ में सोचो त कंहिंजे पोयां था निमाज़ पढ़ूं, अदब वारो आहे या बेअदब आहे, एहतराम थो करे या बिना एहतराम जे आहे, इश्क रसूल अथसि या न, भला निरार ते पेशां ते लिखियल त कोन्हे, सभली निशानी आहे। उथंदे वेहंदे पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे हबीब करीम जा उम्मती हो हजरत कलंदर शहबाज निगाह के या बेहोश थी विया। माण्हुनि चयो मरी वेंदा, मिट माइट भॼी आया, हे असांजी ग़लती आहे, असांखे माफ़ी ॾे, दुआ कर उथनि। साईं चयो पुट मरंदा कोन, साईं होश ई कोन अथनि। माइट परेशान थिया, लोफर हुजे बेदीन पर माइट खे त प्यारो। साईं ॾाढा ॾुखिया थींदा, अलाह छा थींदो? साईं चयो पुट न कपिड़ो धोबी खे मिलंदा, हुनखे सटींदो, कुटींदो, साबुण हणंदो, गरम पाणी में रधींदो, अहिड़ो उचरो बनाईंदो, वो ख़ुशीअ सां माण्हू धारण वारो पैसा ॾे। ही मूंखे मज़दूरी ते मिलिया, हल मदीने वारे ड्यूटी लॻाई आहे त हुननि खे अहिड़ो धोई छॾण जो क़यामत वरी मेरा न थियनि। अल्लाह जे प्यारे फरमायो आहे निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी, दरे फेज हक बंद जब था न अब कुछ वलियों की झोली में अब भी है सब कुछ, ये अल्लाह वाले हैं देते हैं सब कुछ मगर उनसे लेने लिए चाहे ढब कुछ। खुदा जी वलीअ 3 ॾींहंनि खां पोइ थारियो थो। छा अरे केॾे था हुयो? अल्लाह तारी हो इश्क जो जज़्बो, तारी हो मोहब्बत जो जज्बो, बेहोशी में न मदहोशी में न चरियात में न मोहम्मदी इश्क जी लपेट में अची विया हा। मथा मदीने वारे जे नूर जी तजल्ली अची वई, ओथन सां तौबा करे रोई, पंहिंजे गुनाहनि खां हमेशह लाइ बाज़ अची विया। जेके दुनियादार बेदीन गुमराह ज़ानी बणिजी आया, मुंहिंजे अल्लाह जे कमल जे वली निगाह कई त बेड़ा ई पार थी विया। असां तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजे वलीयनि कामिलनि जी सोहबत नसीब फरमाए, मोहब्बत नसीब फरमाए। अहिड़नि जे लाइ अल्लाह चयो वमन युतिअल्लाह वररसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। अल्लाह ताला मुंहिंजो चवण अव्हांजो ॿुधनि क़बूल करे। हाणे मोहब्बत ऐं प्यार सां 2 मिंट रुॻी सलातो सलाम पढ़ी पोइ दुआ घुरूं। बांग ते निमाज़ ते सभु थो या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावातुल्लाह अलैका सलावातुल्लाह हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। जी आए जनाबे आली ऐ अरब अजम जावाली, ज़ात तो है जी आने राली, कौन दर
काव्यो को खाली या नबी सलाम अलैका अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अस्सलाम ऐ सरवरे दुनिया व दीन अस्सलाम या रहमतल लिल आलमीन या इलाही सदक़े ज़िक्रे रसूल ही सलाम आज जन जाकर कबूल रब्बना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम समीना व अताना ग़ुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन।